बाड़ूमा ख़बर मां शेयर कंदासीं। बाड़ू भरिसां 3 ॾींहं अॻु शहर धोंदो तकरार तां माची वियल 3 ॼणनि जे क़तल जो केस दाख़िल कयो पियो। वाक़े जे 3 ॾींहं खां पोइ रावटी थाणे ते ॿिन्ही धुरनि मथां वासनि जी फरियाद ते मजमूई तौर 15 माण्हुनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। धुरनि में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस इम्कानी छिकताण खे रोकण लाइ के बि क़दम नाहिन खंया। SSP घोटकी रावटी थाणे जे SHO अयूब डोगर खे हटाए अब्बास सुंदराणी के SHO मुक़रर कयो पियो आहे। बाड़ू मां वाक़िया कई पिया। बाड़ू भरिसां 3 ॾींहं अॻु शहर ऐं धोंदो तकरार तां माजी वियल 3 ॼणनि जे क़तल जो केस दाख़िल कयो पियो आहे। वाक़े जे 3 ॾींहं खां पोइ रावटी थाणे ते ॿिन्ही धुरनि मथां वासनि जी फरियाद ते मजमूई तौर 15 माण्हुनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो। धुरनि में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस इम्कानी छिकताण खे रोकण लाइ के बि क़दम नाहिन खंया। SSP घोटकी रावटी थाणे जे SHO अयूब डोगर खे हटाए अब्बास सुंदराणी के SHO मुक़रर कयो वियो आहे। बाड़ू मां ख़बर शेयर कई पिया। बाड़ू भरिसां 3 ॾींहं अॻु शहर धोंदो तकरार तां माची वियल 3 ॼणनि जे क़तल जो केस दाख़िल कयो पियो आहे। वाक़े जे 3 ॾींहं खां पोइ रावटी थाणे ते ॿिन्ही धुरनि मथां वारसनि जी फरियाद ते मजमूई तौर 15 माण्हुनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो। धुरनि में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस इम्कानी छिकताण खे रोकण लाइ के बि क़दम नाहिन खंया विया। बाड़ू मां वाक़िया कई पिया। बाड़ू भरिसां 3 ॾींहं अॻु शहर ऐं धोंदो तकरार तां माची वियल 3 ॼणनि जे क़तल जो केस दाख़िल कयो पियो। वाक़े जे 3 ॾींहं खां पोइ रावटी थाणे ते ॿिन्ही धुरनि मथां वासनि जी फरियाद ते मजमूई तौर 15 माण्हुनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो पियो। धुरनि में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त पुलिस इम्कानी छिकताण खे रोकण लाइ के बि क़दम नाहिन खंया। SSP घोटकी रावटी थाणे जे SHO अयूब डोगर खे हटाए अब्बास सुंदराणी के SHO मुक़रर कयो आहे। बाड़ू भरिसां 3 ॾींहं अॻु शहर धोंदो तकरार तां माची वियल 3 ॼणनि जे क़तल जो केस दाख़िल कयो पियो आहे। वाक़े जे 3 ॾींहं खां पोइ रावटी थाणे ते ॿिन्ही धुरनि मथां वासनि जी फरियाद ते मजमूई तौर 15 माण्हुनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो। बाड़ू मां तफ़सील मां कंदासीं हबीबुल रहमान चाचड़ खां। जी हबीबुल रहमान चाचड़, आगाह कजो। हाँ जी, बाड़े भरिसां रावटी थाणे जे अॻु में 3 ॾींहं अॻु में जेको आहे शहर ऐं धोंदो तकरार में जेको माण्हू मारिजी वञण वारे मामले जो जेको आहे 3 ॾींहंनि खां बाद में रावटी थाणे ते जेका जे माना जेको वारसनि जी फरियाद ते जेको मजमूई 15 माण्हुनि ते जेको आहे केस दाख़िल कयो आहे। ऐं शहर बिराई तरफ़ां फरियादी औरत माई भया जी फरियाद ते जेको आहे जेको शहर जे क़तल केस में धोंदो बिरादरी जे शेर माण्हुनि मथां केस दाख़िल कया, जंहिंमें मजीद धोंदो, हमीद सिंधो ऐं अली नवाज़ धोंदो मथां केस दाख़िल कयो आहे। धोंदो बिरादरी जे बादल हमीद जे क़तल केस में शहर बिरादरी जे 9 माण्हुनि मथां केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें मोहम्मद यूसुफ शहर ऐं भट्टू शहर ऐं हनीसन शहर ऐं ॿियनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं जॾहिं त धुरनि में छिकताण वारी सूरतहाल जेको आहे इन वक़्त में बरक़रार आहे ऐं वातावरण जे कंट्रोल न करण ते जेको आहे रावटी SHO अयूब डोगर खे जेको आहे हटाए उनजी जाइ ते अब्बास सुंदराणी खे मुक़रर कयो वियो आहे। जी महिरबानी हबीबुल रहमान चाचड़ तफ़सील ॾियण जे लाइ।